मेहर बी सेक्शन थाने की हद गर्ल्स हाई स्कूल भरिसां ॿिनि नामालूम हथियारबंदनि कारखाने मालिक फिदाउ सिंह चन्ना खां 18 लखनि जी फुरू फरार वापारियुनि जो एहतजाज। आए रोज़ शहर मां फुरू धाड़ा रोस्टो मामूल बणियल। SHO नूर मुस्तफ़ा पठान जे कन ते जुएं बि नथी चुरे। तफ़सीलन मूजिब मेहर में बदअमनी में मुसलसल इज़ाफ़ो पुलिस की कारकर्दगी सवालिया निशान बणियल। निजी बैंक मां पैसा कढवाए ईंदड़ ॻोठ कोठे खोखर जो रहवासी वापारी फिदाउ सिंह चन्ना पंहिंजी कार में गर्ल्स हाई स्कूल मेहर भरिसां पहुतो त मोटरसाइकिल सवार ॿिनि हथियारबंदनि गन पॉइंट ते 18 लख रुपया फुर करे फरार थी विया। जंहिंखां पोइ फ्लोर मिल्स मालिकनि एहतजाज कंदे चयो त मेहर में को बि कारोबारी माण्हू महफ़ूज़ नाहे। पुलिस जी कारकर्दगी ज़ीरो आहे। पाक फ़ौज अची थाणा संभाले शहरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।